कंडियारे फराडी टोले टाउन प्लानिंग में गैर मंजूर शुदा मोहम्मद जुबन हाउसिंग स्कीम नाले कॉलोनी में सहूलतुनि जा ख्वाब ॾेखारे अबूज पुरत करीम बख्श सोलंगी, अलहज जुड़ियो सोलंगी, मोहम्मद इसाक सोलंगी, अब्दुल सत्तार सोलंगी, दिल अहमद सोलंगी, मिठो सोलंगी, गुल मोहम्मद कुंभार समेत ॿियनि सवें माण्हुनि सां लखें रुपए जो फ्रॉड करे कॉलोनी में रहंदड़ मुतासिर गुल मोहम्मद सोलंगी समेत ॿियनि प्रेस क्लब आडो अलामती धरणो हणी जाली कॉलोनीअ में सहूलियत जे नाले ते असद अवेज़ कुरैशी समेत फ्राडी टोले ख़िलाफ़ नारेबाज़ी कई। हुननि चयो त खेनि मुबैना ज़ुल्म ऐं नाइंसाफ़ी जो निशानो बणायो पियो वञे। ग़ुलाम रसूल सोलंगी दाहिंदे चयो त असां असद अवेज़ कुरैशी खां किस्तनि जी सूरत में मोहम्मद जुबन हाउसिंग स्कीम में रिहाइश प्लाट ख़रीद कयो। रक़म जमा करण खां पोइ प्लाट जो कब्ज़ो पिणु मिलियो, जंहिं में रिहाइश लाइ तामीराती कमु शुरू कयो वियो। पर कुझु वक़्त बाद असद अवेज़ कुरैशी खां निकासी, मस्जिद, पकनि रस्तनि, लाइट, ॿारनि जी रांदियुनि ऐं जज ग्राउंड समेत बुनियादी सहूलियतुनि जी ॻाल्हि कई। उन ते मच्छर जी प्लाट कैंसिल करण जो चयो ऐं ज़ोर ज़बरदस्ती करे घर अॻियां हथियारनि सां लेस पंहिंजा माण्हू वठी ट्रैक्टर, काहे, मस्जिद, प्ले ग्राउंड जी ज़मीन ते अची खेड़े करे मौतमार धमकियूं ॾियण सां गॾु ढिॾारण ऐं घर छॾे वञण जो चयाईं। ग़ुलाम रसूल सोलंगी वधीक चयो त आऊं हिन बाअसर असद अली जे बचनि सुधो इल्तिजाऊं कयूं, ग़रीब ऐं कर्ज़ी आहियां, पर उन बावजूदि हुन हथियार बंदनि सां माण्हुनि सां गॾु अची घर मां सामान कढणु शुरू कयो, जेको मुंहुं रोकियो ऐं हाणे खेसि जानी ख़तरो लाहक आहे। असांखे विकिरो कयल प्लाट जी रजिस्ट्री कराए इंसाफ़ फराहम कयो वञे। असां MNA शाज़ियाता मरी, SSP सांगड़ आबिद बलोच खां मुतालबो कयूं था त शफ़ाफ़ इंक्वायरी कराए असां सां इंसाफ़ कयो वञे। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।